कंदाकोट खां रिपोर्ट कर रहा है अब्दुल खालिक चाचड़ बख्शापुर डोहारिन गोला बिरादरी के 3 ॼणनि खे अगवा करे विया। मुगविन जी बाज़ियाबी ऐं बदअमनी ख़िलाफ़ गोला बिरादरी जो अॼु सरदार कठ घुराए वरितो। ज़िले कश्मीर कंदाकोट समेत ज़िले अंदर धाड़ेल राज क़ाइम थी वियो। बख्शापुर थाणे जे हद मां गोला बिरादरी जा 3 नौजवान अहमद दीन गोलो, अब्दुल गफ़ार गोलो, ग़ुलाम अब्बास गोलो खे धाड़ेल अगवा करे विया। जंहिं वाक़े ख़िलाफ़ ऐं बदअमनीअ में वाद ते सरदार मोहम्मद सलाह ख़ान गोलो बिरादरीअ जो कठ गोला हाउस ज़ोरगढ़ में घुराए वरितो, जंहिंमें सिंध, बलूचिस्तान ऐं पंजाब में रहंदड़ गोला बिरादरी जे माण्हुनि खे कठ घुरायो वियो आहे। उन हवाले सां गोला बिरादरी जे मेड़ खे ख़िताब कंदे सरदार मोहम्मद सलाह ख़ान गोलो चयो त असांजे बिरादरी शरीफ़ महिनतकश आहे। असांजे माण्हुनि खे काफ़ी अरसे खां अगवा करे भुंग वरितो पियो वञे, जंहिंमें मुगविन जी बाज़ियाबी ऐं ज़िले में अमन अमान जी बहाली लाइ अहम फ़ैसिला कया विया आहिनि। गोला बिरादरी सां हर वक़्तु कुझु बिरादरियूं वक़्तन ब वक़्तन ज़्यादतियूं करे रहिया आहिनि। हाणे ज़्यादती करणु कंहिंखे बि न ॾींदासीं। हुन वधीक जेके फ़ैसिला कया विया आहिनि, जंहिंमें असांजा माण्हू अगवा कया आहिनि, असां बि हुननि जा माण्हू अगवा कंदासीं। असां धाड़ेलनि खे हिकु बि रुपयो न ॾींदासीं। मुगविन खे पुलिस जल्द बाज़ियाब कराए असांजी शराफ़त खे धाड़ेल कमज़ोरी न सम्झनि। 3 मुगविन जी बाज़ियाबी लाइ भले मुगविन खे 1 महीनो या 1 साल पाण वटि विहारे छॾियो या खेनि क़त्ल करे छॾियो, पर भुंग लाइ सोचियो बि न। पंहिंजी बिरादरीअ जे माण्हुनि जी हिफ़ाज़त लाइ गोला बिरादरीअ खे हिकु थियणो पवंदो। शराफ़त घणी थी, हाणे सिर जो जवाबु पथर सां ॾींदासीं।